जय झूलेलाल दोस्तों। सिंधियाणियुनि जो सभिनी खां वॾो त्योहार आहे टीजड़ी। सुहाग जो त्योहार जेको आहे जंहिंमें असां टीजड़ी माता यानी गौरजा माता जी पूजा कंदा आहियूं। त इहा गौरजा माता कीअं पोखिजे, घर में टीजड़ी माता खे कीअं पोखणो आहे, अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदसि। जय झूलेलाल दोस्तों, मां मुस्कान आहूजा और तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का सिंधी ते। इहो उहो चैनल आहे जंहिं ते सिंधियत सां रिलेटेड सभु वीडियोस मां अपलोड कंदी आहियां, चाहे उहो सिंधी खाधो हुजे, सिंधी ट्रेडिशन हुजे, सिंधी कल्चर हुजे। हिकु हिकु वीडियो मुंहिंजे चैनल ते अवेलेबल आहे, त तव्हां ज़रूर ॾिसजो और पंहिंजे माइटनि ऐं दोस्तनि ताईं इहो वीडियो ज़रूर पहुचाइजो त हुनर मुस्कान का चैनल ते इहे वीडियोस अवेलेबल आहिनि। अचो त वीडियो शुरू था कयूं पिया। टीजड़ी माता पोखण जे लाइ मुङनि जो इस्तेमालु कबो आहे। के मुङनि सां गॾु जवनि जो इस्तेमालु कंदा आहिनि और के वरी 7 अनाज मिक्स करे बि कंदा आहिनि। इहा टीजड़ी माता पोखबी आहे टीजड़ीअ खां पहिरियों जेका ग्यारस ईंदी आहे उन ते सुबुह जो मुङनि खे कलाक पुसाए रखणो आहे ऐं उन खां पोइ इन जो पाणी कढी करे पोइ इन्हनि खे असां पोखींदासीं। मुंहिंजे पासे में जेका दरबार आहे उते मुङनि जो इस्तेमालु थींदो आहे। त गमलो खणंदासीं, उनमें ॾिसो मां मिटी विधी आहे। इन जे मथां जेके मुङ असां पिसाए रखिया हुआसीं कलाक, उहे इन में विझंदासीं असां पाणी कढी करे। जेतिरा मुङ वधीक हूंदा त टीजड़ी माता जेका आहे घाटी ठहंदी मस्तु। जीअं मां ॿुधायोमांव कि हंधनि ते मुङनि सां गॾु जवनि जो बि इस्तेमालु कंदा आहिनि। और इहा कॾहिं पोखबी आहे टीजड़ीअ खां पहिरियों जेका ग्यारस ईंदी आहे उन ॾींहं ते मुङ विझी करे उन जे मथां वापसि असां मिटी विझंदासीं। इहा ग्यारस जेका आहे टीजड़ीअ खां हफ़्तो पहिरियों ईंदी आहे। सो मथां पाणी विझंदासीं, उनखे उस में रखंदासीं ऐं रोज़ थोरो थोरो पाणी जो छंडो हणणो आहे। ॾिसो मां तव्हांखे ॾेखारींदमि, इहे 2 ॾींहंनि खां पोइ टीजड़ी माता हेतिरी ग्रो थी आहे। हल्को हल्को पाणी जो छंडो हणंदासीं, घणो पाणी न विझणो आहे। हिन मां सला निकिरणु चालू थी विया आहिनि। हाणे 4 खां 5 ॾींहंनि वारी टीजड़ी माता तव्हांखे ॾेखारे रही आहियां मां। ॾिसो केतिरी घाटी और साई थी आहे टीजड़ी माता। टीजड़ी माता खे लॻभॻि 6 खां 7 ॾींहं लॻंदा आहिनि पुखजण में। और टीजड़ीअ वारे ॾींहुं असां श्रृंगार कंदासीं टीजड़ी माता जो, गौरजा माता जो। त चुनड़ीअ जो इस्तेमालु कंदासीं, गुल, लेस, वो पंहिंजी इच्छा जे अनुसार असां पंहिंजी माता खे तैयार कंदासीं। जाम माण्हू मंदरनि में वञी बि कंदा आहिनि, पर जिते मंदर या टिकाणा कान्हनि के टीजड़ी माता पोखियल कान्हे जिते, त इहा असां टीजड़ी माता घर में बि पोखे सघंदा आहियूं हिन रीति। सो मां लेस ॿधी रही आहियां। अहिड़े नमूने टीजड़ी माता असां घर में पोखे सघंदा आहियूं। टीजड़ी माता जी पूॼा कीअं कजे, कथा कहिड़ी आहे, अर्घ कीअं ॾिजे, असुर कीअं कजे, इहे सभु वीडियोस जेके आहिनि मां पंहिंजे चैनल ते अपलोड कया आहिनि, उहे बि ज़रूर ॾिसजो। ॿिन्ही चैनलनि ते, हुनर मुस्कान का ते ऐं हुनर मुस्कान का सिंधी ते। ॾिसो गौरजा माता केॾी प्यारी लॻे थी पई, हरी भरी साई साई। टीजड़ीअ जा त वीडियोस मां विधा आहिनि, पर उन सां गॾु मां थदड़ी, उन जी पूॼा कीअं कजे, अखड़ियूं कीअं पूॼजनि, ॾियारी कीअं कजे, महालक्ष्मी कीअं कजे, इन्हनि सभिनी जा बि वीडियोस मां अपलोड करे चुकी आहियां, त उहे बि ज़रूर ॾिसजो। अगर तव्हांखे मुंहिंजी वीडियो पसंद आई हुजे त उनखे लाइक कजो, शेयर कजो और सब्सक्राइब कजो। फेसबुक और इंस्टाग्राम ते मूंखे ज़रूर फॉलो कजो और मुंहिंजो वीडियो ॾिसण लाइ धन्यवाद। जय झूलेलाल।